नाज़रीन बुलेटिन में अहम ख़बर शामिल कंदा हलूं त मुख्तियारकार कासमाबाद अल्ताफ कुरेचो बिन वडन स्टोरन ते छापा हणी वधीक अघ वठण ते मथन दंड विधो आहे। डीसी हैदराबाद जी हिदायतुनि ते मुख्तियारकार कासमाबाद अल्ताफ कुरेचो बाईपास कासमाबाद वटि काइम मैक्स बचत सुपर स्टोर ऐं चसअप मॉल ते छापो हयो आहे। मुख्तियारकार कासमाबाद सरकारी लिस्ट खां वधीक अघ वठण ते चसअप मॉल ते 2 लख ऐं मैक्स बचत सुपर स्टोर ते 1 लख रुपया दंड विधो। मुख्तियारकार अल्ताफ कुरेचो सरकारी लिस्ट तहत शयुनि जा अघ न वठण ते सुपर स्टोरनि खे सील करण जी वार्निंग पिण ॾिनी। नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॿुधाए रहिया आहियूं त मुख्तियारकार कासमाबाद अल्ताफ कुरेचो ॿिनि वॾनि स्टोरनि ते छापा हणी वधीक अघ वठण ते मथन दंड विधो आहे। डीसी हैदराबाद जी हिदायतुनि ते मुख्तियारकार कासमाबाद अल्ताफ कुरेचो बाईपास कासमाबाद वटि काइम मैक्स बचत सुपर स्टोर ऐं चसअप मॉल ते छापो हयो। मुख्तियारकार कासमाबाद सरकारी लिस्ट खां वधीक अघ वठण ते चसअप मॉल ते 2 लख ऐं मैक्स बचत सुपर स्टोर ते 1 लख रुपया दंड विधो। मुख्तियारकार अल्ताफ कुरेचो सरकारी लिस्ट तहत शयुनि जा अघ न वठण ते सुपर स्टोरनि खे सील करण जी वार्निंग पिण ॾिनी।